जी बिल्कुल नाज़रीन, पूरे मुल्क जियां सेवण शरीफ में भी ॿिन्हिनि जहान के सरदार रहमतुल आलमीन आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैदाइशी ॾींहुं 12 रबीउल अव्वल वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। पूरे मुल्क जियां सेवण शरीफ में भी मुख़्तलिफ़ शहरनि मां ॻोठनि मां इलाइक़नि मां जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में रैलियूं कढी पियूं वञनि, जंहिंमें जेको आहे नाते मक़बूल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कयूं पियूं वञनि। उलमा जे तरफ़ां जेको आहे रैली में शरीक माण्हुनि खे जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते जेको आहे ख़िताब बि कयो पियो वञे, तक़रीरियूं बि कयूं पियूं वञनि। त इन हवाले से अॼु सेवण में जेके आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद मल्हाए रहिया आहिनि, असां उन्हनि सां बि गुफ़्तगू कंदासीं त हिन भलारे ॾींहं जे हवाले सां हू उम्मत मुस्लिमान जे लाइ कहिड़ो पैगाम था ॾियनि। इन हवाले सां हिते मौजूदु आशिक़ान रसूल सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं, सदन कहिड़ा वीचार आहिनि। अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे, त इन ॾींहं जे हवाले सां कहिड़ो पैगाम ॾींदव? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व आले मुहम्मद। तमाम आलम इस्लाम के सरकार दो आलम रहमतुल लिल आलमीन महबूब खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ऐं जश्न विलादत मुबारक हुजे। अल्हम्दुलिल्लाह असीं मुस्लमान आहियूं ऐं पूरी दुनिया में ग़ैर मुस्लिम बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक ॾिसी उहे बि क़ाइदो जश्न विलादत मल्हाए रहिया आहिनि ऐं तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। हीउ उहो ॾियारो आहे जंहिंजे करे दुनिया माना पैदा कई वई। रब पाक हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे रसूल रहमत करे मोकिलियो, तमामु जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो ऐं उहो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जिन खे मिलियो जो असां शुक्र था अदा कयूं रब पाक जो असांखे उनजो उम्मती करे पैदा कयाईं, जंहिं हक़ सच ऐं इंसानियत जो दर्स ॾिनो, जंहिं इल्म ऐं तइलीम जो दर्स ॾिनो, बराबरीअ जो दर्स ॾिनो। तव्हांखे ख़बर हूंदी त अॻे दौरनि में अरबस्तान अंदरि औरत ज़ात खे ज़िंदा दफ़न कयो वेंदो हो ऐं ग़ुलामनि खे तमामु नीच ॾिठो वेंदो हो। पर हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अचण सां, इस्लाम जे अचण सां, क़ुर शरीफ़ जे पैगाम सां अलाह ताला ऐं उन जे रसूल असां ते रहमत कई, जंहिंमें औरत खे बि इज़त मिली आहे, जंहिंमें शरीयत बहाल थी, हिलाल ऐं हराम जो फ़र्क़ु थियो ऐं मज़लूमनि जो पासो वरितो हुयो। असां अल्हम्दुलिल्लाह असांखे नाज़ आहे असांजे पंहिंजे नबीअ ते, असांखे पंहिंजनि इमामनि ते, जंहिंजे कर्म जे सदके ई दुनिया हले पई ऐं रब पाक खां हिन ॾींहं जे सदके दुआ था गुरू ते तमामु मुस्लिम उम्मत ते रहम फरमाए, असांजा गुनाह ऐं ख़ताऊं बख़्श फरमाए, असांजे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझे। या रब्बुल आलमीन हिन ॾियारनि जे सदके गुनाहगारनि खे बख़्शे छॾे, बेॾो हिन खे कई दफ़ा आज़ादी ॾियार ऐं बे औलाद हिन खे साली औलाद था फरमाए ऐं असांखे हिदायत रस्तो था फरमाए। रब्बुल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला जी बिल्कुलु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। जी दा शकील भाई अवां जी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो आहे। जी भाउ हीअ असांजे कलंदरी फाउंडेशन जी जेका तंज़ीम आहे, जेका बोर्ड खां वठी फ्लैट्स जेका हलनि पियूं उन्हनि खां वठी कमु करे पई ऐं अॼोके हवाले सां 12 रबीउल अव्वल जे सरकार दो जाम आलम जी आमद बि आहे। उन जे सिलसिले में जेके रैलियूं अचनि पियूं उन्हनि जे लाइ असां थधा पाणी जा शरबत बि हलायूं पिया, उन खां पोइ जूसिस आहिनि ऐं पाणी जी बोतलूं आहिनि, पाणी जी सबिलूं बि आहिनि, जेके पंहिंजो छोकिरा महिनत कनि पिया ऐं सुठे नमूने। असां इहो ई पैगाम ॾियणु था चाहियूं त हीउ हिकु अमन ऐं भाईचारे जो सबक़ु आहे। इन में न चशीज़ आहे या लिसनिस जो को बि हिकिड़ो डिफरेंस कोन्हे को, सभु भाइर आहियूं ऐं आलम इस्लाम खे बि असां सरकार दो आलम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी मुबारकबाद कयूं था आलम इस्लाम खे। जी शकील भाई पूरे उम्मत मुसलमान खे, पूरे पाकिस्तान खे, पूरे मुसलमाननि खे इहा ई चवंदासीं त तव्हांखे सरकार जी आमद जूं लख लख मुबारकूं ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ वॾी अल्लाह ताला जी नेमत आहे ऐं असांखे जेको अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सूरत में तोहफ़ो ॾिनो, असां ख़ुशि नसीब आहियूं। छो जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे करे असां ॿियनि नबीनि बि इसरार कयो त असांखे हिन जो उम्मती कयो, असां ख़ुशि नसीब आहियूं ऐं हीउ ॾींहुं, हीउ मौक़ा, हीउ वक़्तु ख़ुशि नसीबनि खे अल्लाह ताला नसीब कंदो आहे ऐं अल्लाह साईं इहे ख़ुशियूं
इहे ॾींहं हर वक़्तु हर नसीब मुस्लमाननि खे करे। साईं शुक्र अलहमदिल्ला था कयूं। अॼु रसूल पाक सलाह सम्झनि जो विलादत जो ॾींहुं आहे ऐं असां उन जी रैलीअ में शरीक कयूं। इहे रब जा असां ते वॾियूं इनायतूं आहिनि। सभु मुस्लमान भाइरनि खे लख किरोड़ मुबारक हुजनि। अॼु ॿिन्ही जहाननि जो रहमतुल आलमीन जो ज़हूर आहे ऐं सभु गॾिजी ईद जे ॾींहं खां वधीक अॼु उहो ॾींहुं आहे। अॼु जंहिंजो मां जवाबु नथो ॾेई सघां अॼु उहो ॾींहुं आहे। अॼु उहो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं शुक्र थो कयां सभिनी खे लख लख मुबारक हुजनि। अॼु सखीलाल शहबाज़ कलंदर जी शहर में नंगरीअ में अॼु रैली आहे जंहिंमें असीं शरीक कयूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जा लख एहसान जो असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती थियो। असांखे शफ़ाअत जी उमेदु आहे रब करीम में। इंशा अल्लाह ताला त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी शफ़ाअत कंदा। सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। रब जा एहसान लख मुबारक तोसां रब मार के ओ बीबी आमना सान के जॾहिं महबूब झोली में आया सुभान अल्लाह त सारी दुनिया जो चंड तुंहिंजे झोलीअ झुलियो मिठो नाले मोहम्मद तोखे मिलियो बीबी आमना सान खे। सुभान अल्लाह। सभिनी चयो त जी आमना जे झोलीअ में चंड झुलियो लखे खुशबू वई लखे खुली खुशबू वई ज़मीन आसमान ताईं ओ बीबी आमना। सारी दुनिया लख मुबारक अथई तोसां रब मार कई ओ बीबी आमना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अॼु भला ॾींहुं आहे वॾो असांखे तमामु ॾाढी ख़ुशी आहे। तमामु बहितरीनु रब करमन मिठड़े मोहम्मद जो प्रोग्राम अॼु आहे। तमामु असांजूं दिलियूं ख़ुशि आहिनि। अॼु तमामु बिल्कुलु असांखे फस्ट क्लास लॻे थो ॾींहुं अॼु वॾे में वॾो सुभान अल्लाह चइबी माशा अल्हम्दुलिल्लाह ऐं बहितरीनु अल्हम्दुलिल्लाह करम मुंहिंजे अल्लाह साईं जा माशा अल्लाह। साईं तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो अॼोके ॾींहं जे हवाले सां? ईद जो ॾींहुं आहे हीअ ख़ुशी हर मुस्लमान भाउरनि खे कणिक हुते दुकान बंदि करे हर शइ मां रैली निकिरनि। ॿार ई राति नूं रैलियूं निकिरणु घुरिजनि। मुस्लमान असांखे सुबुह जो ॼणो आहे या रसूल आहे असांजो आख़िरी नबी आहे बाक़ी ॼणो आहे। हा जी बिल्कुलु जीअं त तव्हां हिते रैली में मौजूदु आशिक़ाने रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जा वीचार ॿुधा उन्हनि जो पैगाम ॿुधो। उन्हनि इहो ई मैसेज ॾिनो आहे त अॼोको ॾींहुं असांजे लाइ ईद खां वधीक ॾींहुं आहे ऐं वधीक जेकब न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे माण्हुनि इहो पैगाम ॾिनो आहे त असां सभिनि मुस्लमाननि खे अहिड़े तरीक़े सां जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां भरपूर तरीक़े सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको आहे मोहबत जो इज़हार करणु खपे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल तरीक़त ते जेको आहे अमल करे ऐं भाईचारे जो सबूत ॾेई करे इस्लाम खे ईअं ई ज़िंदा ऐं आबाद रखियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शकील अहमद चन्ना जेकब न्यूज़ 7 शरीफ़।